डेरोलाल मां ख़बर ईंदल यूसी शहर मंठोड़ा जे बीठल बल्दियाती इलेक्शन उम्मीदवार जे मान में फ़कीर सनी नू पोटो तरफा यूसी शहर मंठोड़ा में आजाणो ॾिनो वियो। आजाणे जे अॻवाननि फ़कीर शहर मंठोड़ा जे मोज़न फ़कीर रशीद अहमद नू पोटो, फ़कीर मोहम्मद लाइक नू पोटो, उम्मीदवार यूसी चेयरमैन यूनो काउंसिल फ़कीर नू होतियाणी, फ़कीर इरफान गुल सनी, फ़कीर जिन जे तरफा यूनो काउंसिल नंबर 27 शहर मंठोड़ा जे डॉक्टर मखदूम रफीकुल जमा पैनल जंहिंमें यूसी शहर मंठोड़ा जे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर उम्मीदवार हाजी परल उर्फ बूरो, खेबर यूसी चेयरमैन वफा सरफराज अल्लाह जो खास केली ऐं ॿियनि जे आजाणे ते खेन गुलनि जी वर्खा सां कई महिमाननि जो बहितरीन इस्तक़बाल कयो वियो। उन खां पोइ प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो ऐं महिमाननि खे सिंधी सकावत अजरकुन सां दरबा कयो वियो। प्रोग्राम जी कार्रवाई सिकंदर पपन खास केली कई ऐं महिमाननि खे अजरक पेश करण लाइ फ़कीर मोहम्मद ठोड़ा लाइक नू पोटो खे सॾियो वियो। फ़कीर मोहम्मद लाइक तमाम मोज़नि खे अजरकुन जा तोहफ़ा पेश कया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।